मनड़ो भरसां गोड रेस गुलाम नबी डायरी में रेस फरहान अली डायरी पारां पीपल्स पार्टी ज़िले नौशर अफरोज़ जे सदर रेस फिरोज़ खान जमाली जे मान में आजियाणो ॾिनो वियो। जॾहिं त ॾिनल आजियाणे में इलाइक़े जे मोअज़्ज़िन सैयद नूर मोहम्मद शाह अल मारूफ़ नूरानी सैयद जावेद अली शाह रेस अली मर्दान डायरी रेस अली नवाज़ मरी मोहम्मद शरीफ भट्टी सैयद इकबाल अहमद राजपूत रेस सखियो शेख मल्लू शबीर डायरी हबीब मलिक रेस अली मुराद जरदारी रेस इम्तियाज़ अली चांडियो डॉक्टर गुलाम सरवट डायरी गुलाम कादिर डायरी मोहम्मद यूसुफ डायरी सेठ मोहम्मद रमज़ान डायरी गुलाम हैदर भट्टी पीर बख्श अबड़ो मोहम्मद अकरम डायरी सेठ रमज़ान आरइन काशिफ आरइन धनी बख्श शेख हसीबुल्ला डायरी सरवर सूमरो गुलाम अब्बास सूमरो समेत यूसी खैरवा यूसी मिस्र जीवा यूसी वैसर दरिया खान मरी टाउन के मोअज़्ज़िन पारां पंहिंजे बिरादरीन समेत आजियाणे में शिरकत कई। उन मौके ते पीपल्स पार्टी ज़िले नौशर अफरोज़ जे सदर रेस फिरोज़ खान जमाली ऐं रेस फरहान अली डायरी पंहिंजे ख़िताब में चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी अवामी पार्टी आहे जेका अवाम जी ख़िदमत करण ते यकीन रखे थी ऐं पीपल्स पार्टी जी वाहिद पार्टी आहे जंहिं पूरे सिंध में रोडनि रस्तनि जी ॿियनि तरक़ियाती कमनि जा ॼार विछाया आहिनि ऐं ईंदड़ इलेक्शन में इंशाअल्लाह पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अवाम जी ताक़त सां इलेक्शन खटे वज़ीर आज़म थींदो। रेस फरहान डायरी पंहिंजे ख़िताब में वधीक चयो त पीपल्स पार्टी जी आला क़यादत खां मुतालबो कयां थो त फिरोज़ खान जमाली खे NA 206 नौशर अफरोज़ ते टिकट ॾिनी वञे। असां फिरोज़ खान जमाली सां गॾु आहियूं।